ट्रांसपोर्ट जे सूबाई वज़ीर पारां रेड लाइन प्रोजेक्ट जी तइमीर सबबि ट्रैफ़िक जाम जो नोटिस वठी छॾियो आहे। कोशिश कई पई वञे त प्रोजेक्ट जी तइमीर सां रोड जी ट्रैफ़िक मुतासिर न थिए। सूबाई वज़ीर पारां DIG ट्रैफ़िक खे सुठो ट्रैफ़िक प्लान जोड़ण जी हिदायत कई वई आहे। रोड ते ट्रैफ़िक एहलकारनि जी नफ़री वधाई वञे जीअं शहरनि जी रहनुमाई थिए। ट्रांसपोर्ट जे सूबाई वज़ीर पारां रेड लाइन प्रोजेक्ट जी तइमीर सबबि ट्रैफ़िक जाम जो नोटिस वठी छॾियो आहे। कोशिश कई पई वञे त प्रोजेक्ट जी तइमीर सां रोड जी ट्रैफ़िक मुतासिर न थिए। सूबाई वज़ीर पारां DIG ट्रैफ़िक खे सुठो ट्रैफ़िक प्लान जोड़ण जी हिदायत कई वई आहे। रोड ते ट्रैफ़िक एहलकारनि जी नफ़री वधाई वञे जीअं शहरनि जी रहनुमाई थिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।